गुज़रीअ खे जो यादि कंदे तूं हाय मुंहिंजो इरशाद कंदे तूं गुज़रीअ खे जो यादि कंदे तूं हाय मुंहिंजो इरशाद कंदे तूं मुंहिंजे ख़्यालनि मां जिंद पंहिंजी कीअं भला आज़ादु कंदे तूं रोअंदे रड़ंदे लुछंदे ॾाढो जंहिं आॾो फ़रियाद कंदे तूं मुंहिंजी मुहबत मनता माणे पोइ त आख़िर दादु कंदे तूं किंजर खां कारूंजर ऐं कश्मीर खां केटी बंदर ताईं असांजी समूरी सुहिणी सिंध प्यारो पूरो पाकिस्तान खां ॿाहिरि जिते जिते हिन वक़्तु आउं अचां पियो ज़ाहिर सॼी संगत जी का दर्द कथा ॿुधंदो का कुर्ब जी कहाणी का दर्द कथा ॿुधंदो का कुर्ब जी कहाणी राबेल जहिड़ी राति में इरशाद जागीराणी सलाम अर्ज़ु करे थो हक़ मौजूदु उम्मीद आहे त ठीकु हूंदो ख़ैरियत सां मज़े में लश पुरबाश फर्स्ट क्लास हूंदो असीं बि अवां जी दुआउनि सां ठीकु आहियूं मैं बि दोस्तो बहादुरीअ जो लफ़्ज़ अवां यकीन ॿुधो हूंदो बहादुरी छा हूंदी आहे छा आहे बहादुरी अवां जे ख़्याल में यकीनन इहो ई ईंदो हूंदो त कंहिं मल में कंहिं वेड़ में कंहिं जंग में पंहिंजे दुश्मन खे मात ॾियणु उनखे हाराइणु बहादुरी आहे बिल्कुलु आहे पर मुंहिंजे ख़्याल में मुश्किलातुनि सां मुहारो अटकाइण बि बहादुरी आहे मुंहिंजे ख़्याल में अॼुकल्ह जे ज़माने में इज़त सां पंहिंजो घर हलाइण बि बहादुरी आहे सब्र खां कमु वठणु मुसीबत में मुस्कुराइणु बहादुरी आहे सच पुछो त ॾुखिया ॾींहं ॾाढा थोरा हूंदा आहिनि ॾुखिया ॾींहं जॾहिं ईंदा आहिनि न चिपटीअ में गुज़री वेंदा आहिनि बरवसो अलाह ते रखो ॾुखनि में मुस्कुराइणु ॾुखनि में मुरकणु इहा वॾी ॻाल्हि आहे खिलंदा रहो मुस्कुराईंदा रहो मुरकंदा रहो ऐं अवां जी जेका इहा मुरकण वारी बहादुरी आहे इन मुरकण वारी बहादुरी में सच पुछो त अवां जा दुश्मन जेके आहिनि न उहे चली वेंदा उहे ग़रक़ थी वेंदा सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि खे नथा सम्झो सवलो करे अवां खे ॿुधायां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि मारणु पिए चाहियो पर उहे नाकाम रहिया पीउ जी नज़रुनि खां परे कयऊंसि पर मुहबत अञा वधी वई ग़ुलाम बणाए उनखे विकिरो कयो वियो पर वक़्त जो बादशाह थी वियो सो माण्हुनि जी साज़िशुनि ऐं सोचुनि ते सोचण बदिरां उन्हनि सां सिधी रीति वेहण खां पासो कयो सब्र जी वेड़ विड़ो नियतुनि जी वेड़ विड़ो मुश्किलातुनि सां मुहारो अटकायो अलाह ते रखो सच पुछो त अलाह अव्हां खे कॾहिं बि नाकाम न कंदो अलाह ते रखी छॾियो तवकल ते रखी छॾियो तव्हांजी नियत साफ़ आहे तव्हां खटे वेंदो अव्हां जा दुश्मन हारे वेंदा ऐं अव्हां उन्हनि खे दुसे मल मारे वेंदा इहा सची ॻाल्हि आहे पंहिंजो ईमान पुख़्तो रखो उमेद माण्हुनि में न अलाह में उमेद रखो अव्हां जा वारा न्यारा थी वेंदा अव्हां हिकु ॾींहुं सोभ माणींदो अव्हां हिकु ॾींहुं मुसरतूं माणींदो अव्हां हिकु ॾींहुं ख़ुशियूं माणींदो ख़ुशियुनि सां अव्हां जा झोल भरिजी वेंदा ऐं असां दुआउनि जो सिलसिलो त चईंदा आहियूं कोन अव्हां खे त ॼाण आहे या त जॾहिं बि रब करीम जी बारगाह में निमाणाईअ सां गुज़ारिश कई आहे जॾहिं जग जहान जी ख़ैरियत लाइ असां दुआ घुरी आहे त उन दुआ में अव्हां प्यारनि खे ज़रूरु शामिलु कयो आहे अलाह न करे जो अव्हां कॾहिं विसरी वियो असां खां या विसरी वेंदो असां खां ईअं थी नथो सघे ऐं अलाह न करे जो असीं वरी अव्हां खां मुंहुं मोड़े वञूं अलाह न करे जो अमीं असां खां परे थी वञो असांजी सिक खां परे थी वञो असांजे कुर्ब खां कटिजी वञो ऐं असां सां खिलंदे खाईंदे मटिजी वञो अलाह न करे दिलि में जाइ ॾिनी आहे न इन दिलि में जाइ सदाईं अव्हां जी रहंदी इन दिलि में दिलि जी छांव में हिकिड़े शाइर चयो कंहिं ज़माने में त दिलि जी छांव में हिकिड़ो ई वेहंदो आहे ऐं उन हिक मां कंहिं बि सुहिणी शख़्सियत खे जेकॾहिं सिलेक्ट करे विहारिजे थो त उनखे उथारणु ॾुखियो लॻंदो आहे न उथारिबो आहे उनखे पोइ दिलि ते उनजी हुकुमरानी सदाईं रहंदी आहे दिलि ते उहो क़ाबिज़ थी वेंदो आहे हा बाक़ी जेकॾहिं का अहिड़ी विच में ॻाल्हि अणवणंदड़ का ग़लति फ़हमी
के ॿिया माण्हू अची वञनि वेरी त पोइ ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी अलाह न करे, अलाह न करे जो असां जूं मोहबतूं घटि थियनि, अलाह न करे। हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम तव्हांजे लाइ ॾिसो ॿुधो वठी अचो। प्रोग्राम हाणे त शुरू थियो आहे अञा। मुझसा तुझको चाहने वाला, मुझसा तुझको चाहने वाला इस दुनिया में कोई और हो। अल्लाह ना करे, अल्लाह न करे, तुझको अपना बनाने वाला, तुझको अपना बनाने वाला इस दुनिया में कोई और हो। अल्लाह ना करे, अल्लाह न करे। जाती हो है मेरी महबूबा, क्या जाने क्या बन जाती हो है मेरी महबूबा। शर्म से जब तुम कह देती हो अल्लाह मेरी तौबा, तुझको यूं शर्माने वाला, तुझको यूं शर्माने वाला इस दुनिया में कोई और हो। अल्लाह ना करे, अल्लाह न करे। अल्लाह न करे। शाम तेरे जुल्फों के साथ हरदम यूं याद आने वाला, हरदम यूं याद आने वाला इस दुनिया में कोई और हो। अल्लाह ना करे, अल्लाह न करे। मुझसे तुझको चाहने वाला, तुझको अपना बनाने वाला इस दुनिया में कोई और हो। अल्लाह ना करे, अल्लाह न करे। मुझसा तुझको चाहने वाला इस दुनिया में कोई और हो, अल्लाह न करे। ॾाढो ख़ूबसूरत कलाम तव्हांखे ॾेखारियोसीं। यकीनन पसंदि आयो हूंदो। प्रोग्राम जी शुरूआति थी चुकी आहे। तव्हां टेलीफोन बि कंदा आहियो हिन प्रोग्राम में। राबियल टेड़ी राति जे नाले सां फेसबुक ते असांजो पेज बि आहे, उनखे बि जॉइन कंदव ऐं हिकिड़ी पोस्ट छॾींदा आहियूं, शाइरी मोकिलींदा आहियो। उन पोस्ट जे हेठियां तहरीर अॼु बि का सुहिणी ज़रूरु मोकिलिजो।
दोस्त चवनि था त कुर्ब जी कचहरी अॼुकल्ह घटि थिए थी, कोशिशि त कंदा आहियूं, पर हाणे तव्हांखे अलाए जो छो ईअं लॻंदो आहे त असां घटि कचहरी था कयूं था। असां छा कजे, कुर्ब जी अॼुकल्ह कमी थी रहे, ऐं कुर्ब जी कमी थी रहे त पोइ अखियुनि में नमी थी रहे, ऐं जेसीं ताईं कुर्ब जी इहा किलत रहंदी तेसीं ताईं आउं ज़िक्र कंदो रहंदुसि त असांखे कुर्ब खपे, कर्ब न खपे। असांखे सुख खपे, असांखे ॾुख न खपे, असांखे को रोज़ु राड़ो न घुरिजे, असांखे उहो पुरसुकून पाड़ो घुरिजे जे पाड़े जे हिकिड़े घर में टीवी हूंदी हुई ऐं असां संबूरा गॾिजी नंढा ॿार उन घर जी टीवीअ ते आछर वारे ॾियारे ते वञी फिल्म ॾिसंदा हुआसीं। असांखे उहो पुरसुकून पाड़ो घुरिजे, असांखे न रोज़ु राड़ो घुरिजे, असांखे उहो पुरसुकून पाड़ो घुरिजे जंहिं पाड़े में हिकिड़े घर में फ़क़ति हिकिड़े घर में फिर्ज हूंदी हुई ऐं उहा फिर्ज समूरनि पाड़े वारनि खे थधो पाणी मुहैया कंदी हुई। हाणे सभिनी जे घरनि में फिर्जूं आहिनि, पर ग़रीबनि जे लाइ, पाड़े वारनि जे लाइ उन में बर्फ़ जी टिकी रखण जी गुंजाइश न आहे। हाउसफुल आहे, फिर्ज भरियल आहे। असांखे रोज़ु राड़ो न घुरिजे, असांखे उहो पुरसुकून पाड़ो घुरिजे जंहिं पाड़े में कंहिं हिकिड़े घर में टेलीफोन हूंदी हुई ऐं पोइ समूरा पाड़े वारा उन हिकिड़े टेलीफोन जी आधार ते पंहिंजनि मिटनि माइटनि सां राबतनि में रहंदा हुआसीं, पंहिंजनि सां राबतनि में रहंदा हुआसीं। हाणे त हर कंहिं वटि मोबाइल फ़ोन अची वियो आहे, पर मैसेज करण जी तौफ़ीक़ नथी थिए, यादि करण जी तौफ़ीक़ पाण खे नथी थिए। असांखे उहो पुरसुकून पाड़ो घुरिजे जे पाड़े जे हिकिड़े घर में का पुराणी गाॾी हूंदी हुई ऐं उहा हिकिड़ी गाॾी समूरे पाड़े जे लाइ एम्बुलेंस जो कमु कंदी हुई, ॾुखी वेल में कमु ईंदी हुई। हाणे त गाॾियूं सभिनी वटि आहिनि तक़रीबन। इन ते ॻाल्हायूं था, अञा घणो ॻाल्हाइणो आहे। हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे, यकीनन पुराणी यादि जी ताज़ी कंदासीं इन कलाम वसीले, जिन जा पहिरीं नंबर थिया आहिनि परदेसी। ॾिसनि ही कलाम।
मुझको नहीं है यारा बिका दिलदारा बिका दिलदारा जब से तू बिछड़ा है मुझसे दिल है पारा पारा बिका दिलदारा ओ परदेसी दिल जा पक्का उस्ताद बुखारी चवे थो त ओ परदेसी दिल जा पक्का हाणे त मोटी आ हाणे त मोटी आ ऐं उस्ताद बुखारी चवे थो त मोटी आ बाहूं आऊं ॿधाए अखिड़ियुनि जे ॻोढ़नि सां धूड़ियल पेर धोआए मोटी आ बाहूं आऊं ॿधाए। हिकिड़ी कुर्ब जी ॻाल्हि आहे उन खां पोइ वरी पंहिंजी ॻाल्हि आहे। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे? साईं ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। केरु पिया ॻाल्हायो मिठा? साईं दानिश रिंद फ्रॉम कोयटा। वाह साईं वाह। रिंद साहिब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मज़े में करार? अल्लाह जा साईं। तव्हां ॿुधायो तबियत ठीकु आहे साईं? हा बिल्कुलु ठीकु आहियां। ज़बरदस्त प्रोग्राम। साईं इमरान रिंद जो नंढो भाउ ॻाल्हायां थो। अच्छा अच्छा भाउ हेर मेरे ख़ुशि आहे? अल्लाह जा साईं शुमा ठीकु आहे भाई साईं? हा माना त किंद ॻाए थो मां ठीकु आहे। हाँ बस अदा में चाहिए मैं उस्ताद मोहम्मद जी हाँ बस माशुमार वक्ती कॉल करो सही। हाँ बाज मेहरबानी पर वे प्रोग्राम चित्रिया मतलब माना है कि नो प्रोग्राम जॉन है सही शो में मैं हमेशा भी प्रोग्राम आगेंदा हूँ। हाँ यार बस वे शेकुर बे मर्ची बला छिया बुझने छिया मैं नंबर घट माना पर मां तो ट्राई करना ना रहूं सही अक्सर। हाँ बाज मर्दुन खना के ना माटे मा टेलीफोन आ तो कोई नंबर वाके न माना है कि जो भी है ना सही तबियत ठीक है सही। जबरदस्त है मेर थ बुधाए छिया बुधाने मर्ची बस सही मां तो इसे बुधानी बस मैं एक सही पैगाम में मैं अदा इमरान पैगाम आता है कि बस जल्दी पे कोयटा वापस है। हाँ हमेशा कंदो ये तो मैं कलाम हलां तू आप भी जा दिलदारा जी साईं हमेशा कंदो ये तो मैं कलाम हलां थे उनी तो आप भी जा दिलदारा बस साईं थी मेहरबानी साईं थी मेहरबानी। ठीक है तो बस मेहरबानी बस साईं दुमी में खैरपुरा संगत साईं खैर तैमूर फुल फोटो तनवीर फुल फोटो साईं सलाम कुला। ठीक है बड़ी मेहरबानी लख थोड़ा ता अल्लाह खुश करे साईं थैंक यू साईं। हाँ साईं परदेसी पंहिंजे भाउ खे महबूब दोस्त सलाम ॾिना पियो न ऐं चयो पिए त जल्दी मोटी अचे उहो पंहिंजे घर ऐं उन ई सिलसिले में असां हिकिड़ो कलाम ॻाल्हायोसीं ऐं जिन जा परदेसी पिरी परे आहिनि उन्हनि खे ज़रूरु यादि ईंदा हूंदा। पाण ज़िक्र पिए कयोसीं त असांखे उहो पुरसकून पाड़ो घुरिजे जंहिं पाड़े में हिकिड़े कंहिं घर में का पुराणी गाॾी हूंदी हुई जेका ओखे वेल ॾुखी महल कमु ईंदी हुई ऐं पोइ जॾहिं वञी उन गाॾीअ वारे मालिक जो दर खड़काईंदा हुआसीं घिंट वॼाईंदा हुआसीं त उहो मुर्कंदो दरवाज़ो खोलींदो हुयो। हाणे जेकॾहिं अहिड़ी का अलाह न करे का नौबत अचे थी त कुरकनि ते दरवाज़ो खोलनि था या त गाॾी ख़राबु आहे या मसइला इलाही वधी विया आहिनि। हर को पंहिंजी पंहिंजी नफ़्सा नफ़्सी में आहे। उहो वक़्तु अलाए केॾां वियो। हल उहे ॾींहं हुया जॾहिं महिमान वॾो ईंदो हुयो त सॼे पाड़े जा माण्हू आदुर्भाव कंदा हुया ओताकूं लॻंदियूं हुयूं कचहरियूं थींदियूं हुयूं खटूं अची वेंदियूं हुयूं ॿियनि घरनि वटां ॿियनि घरनि मंझां रिलियूं अची वेंदियूं हुयूं ऐं वरी हर को वारे वारे सां उन महिमान जी दावत कंदो हुयो। अदा सुबुह हिते आई त नाश्तो मूं वटि कजांइ नेरनि मूं वटि कजांइ मंझंदि जी मानी महिरबानी करे मूं वटि खाइजांइ ईअं तोखे वञणु न ॾींदासीं भाउ। ऐं जॾहिं महिमान वरंदा हुया वापसि त सूखड़ियुनि पाखड़ियुनि सां मोटंदा हुया। जॾहिं हू ईंदा हुया त वरी पंहिंजे शहर जी पंहिंजे देश जी का सूखड़ी ज़रूरु खयूं ईंदा हुया। सो बहरहाल अलाए जे केॾांहुं वियो उहो वणंदड़ वक़्तु। हाणे जे वक़्त में थोरो फ़र्क़ु आहे। जेको बि वक़्तु गुज़री वेंदो आहे उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे। ॾाढो सुठो लॻंदो हुयो जॾहिं कुझु वक़्तु पहिरियां माज़ीअ क़रीब में असांजा नंढड़ा दोस्त नौजवान दोस्त वॾनि जे साम्हूं सिगरेट न पीअंदा हुया। हाणे पीअनि था। हाणे भउ भोलो न आहे। हिकिड़ो अदब हूंदो हुयो पर हाणे वक़्तु मटिजी वियो आहे। हाणे त कंहिं बस में जेकॾहिं सफ़र कयूं था त नौजवान वेठा आहिनि सीटुनि ते ऐं ज़ईफ़ बीठा आहिनि। उन्हनि खे एतिरी कल न आहे त हिन ज़ईफ़ खे विहारिजे छा कजे। सो बहरहाल राबिल जहिड़ी राति में कचहरियुनि जो सिलसिलो बि हलंदो ऐं कलामनि जो सिलसिलो बि आहे। राबिल जहिड़ी राति में तव्हां मैसेज बि कंदा आहियो। मां तव्हांखे ॾिसी चुको आहियां। राबिल जहिड़ी राति जे नाले सां हिकिड़ो पेज आहे असांजो फेसबुक ते उनखे जॉइन कंदो तव्हां तहरीरूं मोकिलींदो। प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो आहे सची दिलि सां ॿुधाइजो। सुठो लॻंदो आहे या न लॻंदो आहे। पंहिंजी राय ॾींदो ऐं पंहिंजी राय टी वी ते अव्हांखे नज़र बि ईंदी। दोस्तनि जा जीअं नाम हलनि पिया हेठियां
टीवी स्क्रीन ते त ईअं तव्हांजा नाम बि तव्हांजा दोस्त तव्हांजा अज़ीज़ ॾिसंदा इनबॉक्स कंदो ऐं जेका शाइरी मोकिलींदो उहा स्टेटस छॾियल आहे असांजो हिकिड़ी पोस्ट छॾियल आहे उनजे हेठां तव्हांखे तहरीरूं मोकिलियूं आहिनि तव्हांजूं तहरीरूं आउं थोरी देरि में पढ़ंदुसि सो बहरहाल हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम तव्हांखे ॾेखारियूं था ऐं उहो कलाम असांजे पाकिस्तानी फ़नकारनि ॻायो पाकिस्तानी फ़नकार ॻायो ऐं उनखां पोइ ॿियनि हंधनि ते बि मशहूरु वियो ॾिसो ॿुधो मोटी अचो अगर तुम मिल जाओ ज़माना छोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ ज़माना छोड़ देंगे हम तुम्हें पाकर ज़माने भर से रिश्ता तोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ ज़माना छोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ तुम्हें दिल में रखेंगे अपनी पलकों में छुपा लेंगे अपनी पलकों में छुपा लेंगे तुम्हें खुशबू समझ के अपनी सांसों में बसा लेंगे क़यामत तक जो ना टूटे वो रिश्ता जोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ ज़माना छोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ बदन के साए बदन के साए जाने मन तुम्हारे रंग में रंग डाले तुम्हारे रंग में रंग डाले जुदा क्या कर सकेंगे तुमको मुझसे ये जहां वाले मोहब्बत की कसम तकदीर का रुख मोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ ज़माना छोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ ना हो तुम जिसमें शामिल वो बहारें हम नहीं लेंगे वो बहारें हम नहीं लेंगे तुम्हारे नाम पे ये दिल तो क्या है जान दे देंगे नजर जिसमें न तुम आए वो शीशा तोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ ज़माना छोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ तुम्हें दिल में रखेंगे अपनी पलकों में छुपा लेंगे अपनी पलकों में छुपा लेंगे
जिसमें शामिल वो बहारे हम नहीं लेंगे, वो बहारे हम नहीं लेंगे। तुम्हारे नाम पे ये दिल तो क्या है जान दे देंगे। नजर जिसमें न तुम आए वो शीशा तोड़ देंगे हम, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, अगर तुम मिल जाओ। मुंतज़िर मेरे ज़वाल के हैं, मुंतज़िर मेरे ज़वाल के हैं, मेरे अपने भी क्या कमाल के हैं। राबिल जहिड़ी रात में नंढड़ी साईअ खां पोइ वरी अव्हांखे भलीकार चऊं था ऐं अव्हांखे गुज़ारिश कंदासीं त राबिल जहिड़ी रात जे पेज ते जॾहिं इनबॉक्स कयो त शाइरी उते न मोकिलियो। शाइरी तव्हां असां हिकिड़ी पोस्ट छॾी आहे, उनजे हेठियां तव्हांखे तहरीर मोकिलिणी आहे, हिकिड़ो स्टेटस छॾियल आहे, उनजे हेठियां तव्हांखे लिखिणो आहे। बाक़ी इनबॉक्स में तव्हां सिर्फ़ु पंहिंजे प्रोग्राम हिन प्रोग्राम जे बारे में राय ॾेई सघो था, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो थी? मां आमना पठान ॻाल्हायां थी गुलशन हबीब मां। जी अदी आमना, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे भेण? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो था? हा बिल्कुलु ठीकु आहियां, ज़बरदस्त। प्रोग्राम ॾिसो पियूं, छा चवणु चाहियूं पियूं? प्रोग्राम तव्हांजो ॾाढो सुठो आहे ऐं मां शौक़ सां ॾिसंदी आहियां। पर हिन प्रोग्राम जे तवसुल सां जेके तव्हां रेखाऊं जेके पेश कंदा आहियो, माण्हू जेके माण्हू पंहिंजी जेके शाइरी पेश कंदियूं आहिनि मूंखे ॾाढी वणंदी आहे ऐं ख़ासि तौर ते तव्हांजो ॻाल्हाइण जो अंदाज़ ज़बरदस्त। महिरबानी भेण। शेर शाइरी सां का दिलचस्पी आहे, कुझु ॿुधाईंदो असांखे? ईअं थोरी थोरी हा पोइ थोरी जी ॿुधायो, इरशाद। गुलाब चेहरो हसीन चेहरो, जिते किथे हू हसीन चेहरो, वाह, गुलाब गुलाब सां मिली विया, वाह, बस। अदा मां हिकिड़ी फरमाइश करणु चाहियां पई। जी भेण ॿुधायो। अदा इहो जेको मुमेरा चना जो जेको आहे गानो बचरी आसी गजरे मगा, इहो त मुंहिंजी फरमाइश कयो। हा कोशिशि कंदासीं भेण, जेकॾहिं अॼु प्रोग्राम में शामिल नथा कयूं त ॿिए भेरे ज़रूरु शामिल कंदासीं, ठीकु आहे भेण? या उर्दू को अहिड़ो सुठो को गानो। हा सभई बहितरीनु सिलेक्शन आहे अॼु बि असां वटि, तव्हांखे यकीनन लुत्फ़ ईंदो। महिरबानी भेण टेलीफोन करे छॾियो। ऐं ॿियो बि दोस्तो तव्हां टेलीफोन करे सघो था, ईअं पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधाए सघो था। अॼु बि अकेला ई राबेल जहिड़ी राति आहे, वक़्तु गुज़रंदो थो वञे ऐं वक़्तु गुज़रण में ख़बर ई नथी पवे, अलाए जे कीअं वक़्तु गुज़री वेंदो आहे। काल्ह असां प्रोग्राम में शामिल हुआसीं, अॼु वरी हिकिड़ो ॿियो प्रोग्राम आहे, अॼु वरी हिकु ॿी राति आहे, सुभाणे वरी ॿी राति हूंदी, ॾींहुं उभरंदो, सिजु उभरंदो, ॾींहुं थींदो ऐं पोइ वरी राति थींदी, वरी ॻाल्हियूं विसरी वेंदियूं, ईअं ज़िंदगी वञे थी गुज़रंदी। पर हिन ज़िंदगीअ में ज़िंदगीअ खे सिर्फ़ु ॾुखनि ताईं महदूदु न कयो। जीअं मां पहिरियां बि चयो त ॾुखनि में बि थोरी हिमत हुजे ऐं कुर्ब मोहबत इहा वॾी शइ आहे। जेकॾहिं मोहबत विरहायो था, वंडियो था, जीअं न माण्हू तोहफ़ा विरहाईंदा आहिनि, शयूं विरहाईंदा आहिनि, मोहबतुनि खे बि ईअं विरहायो, मोहबतुनि खे बि ईअं वंडियो, छो त वक़्तु वही वेंदो, असांजी वही बि हली वेंदी, असांजी जवानी बि हली वेंदी, सभु कुझु हलियो वेंदो। आकाश अंसारीअ चयो त वक़्त जी चीज में ज़िंदगीअ जो छलो, वक़्त जी चीज में ज़िंदगीअ जो छलो, पियो थिए गिरगिलो यार जल्दी मिलो। जियो जबरूत जनमनि मां, जियो जबरूत जनमनि खां वीरान हुआ, साहु सामी अहिड़ो मिड़ई महिमान हुआ, तरसंदो केसी ताईं भला काफ़िलो, यार जल्दी मिलो, दोस्त जल्दी मिलो, वक़्त जी चीज में ज़िंदगीअ जो छलो, ऐं पियो थिए गिरगिलो। ऐं तोसां चाहत ऐं चरपण बि घटि पिया वञनि, दिलि जा आरा ऐं अर्पण बि घटि पिया वञनि, तोसां चाहत ऐं चरपण बि घटि पिया वञनि, दिलि जा आरा ऐं अर्पण बि घटि पिया वञनि, ऐं विछोड़नि में नाहे रहियो वलवलो, यार जल्दी मिलो, दोस्त जल्दी मिलो, वक़्त जी चीच में ज़िंदगीअ जो छलो, पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो। ऐं हिन जो आख़िरी बंदो बि ॾाढो सुहिणो आहे त तुंहिंजे आकाश सां वरिह विरचियो वञे ऐं कॾहिं पल अंदरि पाण भरचियो वञे, दिलि ई सम्झे नथी दर्द आहे दादिलो,
यार जल्दी मिलो, दोस्त जल्दी मिलो, वक्त जी चीज में ज़िंदगी जो छलो पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो। सो ही हसीन ज़िंदगी का ख़बर ई न हूंदी, पाण गुज़ारे हलिया वेंदासीं, पाण छॾे हलिया वेंदासीं, पाण जीअं आहियूं शायदि ईअं बि न हुजूं, अॻिते हली करे पाण वक़्त जी मोट में हूंदासीं, कंहिं शायदि चोट में हूंदासीं, ख़बर न आहे त छा थियण वारो आहे। सो जेके बि पल आहिनि उहे मोहबतुनि जा खारे वञनि, माण्हुनि जी दिलनि में जाइ अॾे वञिजे, वञण खां पोइ ॻाल्हि इहा ई रहिजी वेंदी त प्यारो सुठो मिठो दोस्त हुयो असांजो, खिलंदो हो यार, ॾाढो मुस्कुराईंदो ईंदो हुयो, मुंहं ते कॾहिं हुनजी घुंज न ॾिठासीं, हुनजो मुंहुं कॾहिं सुजल न ठियोसीं, सदाईं खिलंदो हुयो। परेशानियूं सभिनी खे हूंदियूं आहिनि, पर हुन कॾहिं परेशानियुनि खे पंहिंजे पाण ते हावी न कयो, इहा ॻाल्हि सभु कुझु चवंदो। बसि इहे मोहबतुनि जूं कचहरियूं ऐं कुर्ब जूं कचहरियूं पंहिंजूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। जीअं कंहिं शाइर चयो आहे त यादगिरियूं रहिजी वेंदियूं, मुंहिंजे कमरे जी दीवारुनि ते तुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। यादगिरियुनि ते वरी अयाज़ गुल जो ग़ज़ल बि मुंहिंजे ज़हन ते तरी आयो। हूअं त गज़ल ॾाढो सुठो आहे समूरो गज़ल, पर हुनजो हिकिड़ो बंदु ॾाढो मूंखे वणंदो आहे त हुनखां पुछजांइ गॾु हली सघंदीअ, हुनखां पुछजांइ गॾु हली सघंदीअ, हिकिड़ो नंढिड़ो सुवाल कमु ईंदई, यादगिरियूं संभाल कमु ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कमु ईंदई, मां न हूंदुसि जॾहिं तॾहिं ॾिसजांइ, मां न हूंदुसि जॾहिं तॾहिं ॾिसजांइ, जग मुंहिंजो मिसाल कमु ईंदई, यादगिरियूं संभाल कमु ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कमु ईंदई। सो यादगिरियुनि खे ई संभालींदे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम बि असां संभालियो आहे पाण वटि, अव्हांखे ॾेखारींदासीं, ॿुधो ॾिसो ऐं पोइ मोटी अचो। बांट रहा था जब खुदा सारे जहां की नेमतें, बांट रहा था जब खुदा सारे जहां की नेमतें, अपने खुदा से मांग ले, अपने खुदा से मांग ले, मैंने तेरे वफा सनम। बांट रहा था जब खुदा सारे जहां की नेमतें, अपने खुदा से मांग ली मैंने तेरी वफा सनम। बांट रहा था जब खुदा सारे जहां की नेमतें, जब खुदा सारे जहां की नेमतें,
पड़े तो दिल के साथ जान भी तुझ पे वार दूं, शायद इसी तरह से हो, शायद इसी तरह से हो प्यार का हक अदा सनम। बांट रहा था जब खुदा सारे जहां की नेमतें, लोग यहाँ तेरे मेरे प्यार को आजमाएंगे, तुझको अलग सताएंगे, मुझको अलग रुलाएंगे, अपना मगर है फैसला, अपना मगर है फैसला, होंगे न हम जुदा सनम। बांट रहा था जब खुदा सारे जहां की नेमतें, अपने खुदा से मांग ली मैंने तेरे वफा सनम। न जाने उस शख्स को ये कैसा हुनर आता है, न जाने उस शख्स को ये कैसा हुनर आता है, रात होती है आँखों में उतर आता है। राबेल जी रात में नंढी साईअ खां पोइ वरी मूंखे भली कार चऊं था ऐं तमामु घणा सॼण साईं मिठा माण्हू असां जूं अदिड़ियूं भेनरूं अमड़ियूं हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसनि पियूं। फीडबैक ॾाढो सुठो अचे पियो असांजे प्रोग्राम खे, हूअं ई ईंदो आहे, पर हिन वक़्तु बि तमामु घणा असांजा महिरबान ॾिसनि पिया। ख़ालिद जुणेजो साहिबु कराची में असांजो प्रोग्राम ॾिसे थो, चवे थो त इंटरनेट ते तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कजो। साईं जन चवनि पिया त इंतज़ार उम्र तवील के बाद भेजा जो कासिद को उनकी तरफ, कासिद पलट कर खूब रोया कि तारफ़ पूछते हैं। वाह। ऐं असांजी नंढी भेण हिकिड़ी प्रोग्राम ॾिसे पई शहदाद कोट में, नूर सूमरो, ऐं नूर सूमरो खे प्रोग्राम ॾाढो वणे थो, पूरे कुटुंब सां गॾु नूर सूमरो प्रोग्राम ॾिसे पई। वरी महिरबानी अदी नूर तव्हांजी बि। ऐं हिन वक़्तु हरीम शर्जील कट पर सखर में प्रोग्राम ॾिसे पई। हरीम शर्जील कट पर चवे पई त हाउ आर यू, आपका प्रोग्राम बहुत ही अच्छा है और प्रोग्राम का टाइम बढ़ाते हैं। एतिरो ई टाइम काफ़ी आहे, बर्दाश्त कयो था, न त बोर थी वेंदो पोइ। ऐं हरीम शर्जीली चवे पई त बहुत कहा था अपना मत बना, बहुत कहा था अपना मत बना, अब अपना बनाया है तो तमाशा मत बना। ॾाढो सुहिणो ख़्यालु। ऐं किरत अब्बासी हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॾिसे पई गुलशन हदीद में। किरत तव्हांजी बि महिरबानी। हिकिड़ी कुर्ब जी कॉल आहे, ॾिसूं त उन वटि वरी कहिड़ी ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। जी साईं, केरु पिया ॻाल्हायो? सर सांगड़ खां सागर जावड़ी। सांगड़ खां सागर जावड़ी। अदा ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं करे सर, तुम ख़ुशि आहियो? आउं बिल्कुलु ज़बरदस्त मज़े में। प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदव, छा ॿुधाईंदव, कुझु शुंगारींदव, छा मूड आहे? सर प्रोग्राम ज़बरदस्त आहे ऐं राति में शामिल थियासीं तव्हांजे बज़म में। माशाल्लाह ॾींहों ॾींहुं प्रोग्राम पंजा रंग थो छॾे। शाइरी ॿुधाइणु पसंदि कंदव असांखे? जी हा साईं, शेर आहे हिकिड़ो हमदर्द जावड़ी जो। जी त सर शेर आहे, अॻियां माण्हू अॻियूं ॻाल्हियूं अॻियूं रीतूं रहियूं न, अॻियां माण्हू अॻियूं ॻाल्हियूं अॻियूं रीतूं रहियूं न आहिनि, अॻियां इख़लाक़ तहज़ीबूं अॻियूं सोचूं रहियूं न।
न के नड़बे तकाफुन से न के वायूं बिठाइए जूं, न के नड़बे तकाफुन से न के वायूं बिठाइए जूं, बुझारत जा ए गफ्ता ए गुंजू रहियो ना है। वाह वाह। न के पटका न के टोपियूं न के कांधों कजो वेहन, न के पटका न के टोपियूं न के कांधों कजो वेहन, थियूं बर्बाद हो ताकूं हाणे मडलियूं रहियो ना है। आई चोरी वही बाही न की गर्दी संदो कपड़ो, आई चोरी वही बाही न की गर्दी संदो कपड़ो, नथियूं फिरजूं बसर बोला बिची गानियूं रहियो ना है। आई सीधी वयो ईमान नगी फिल्मूं नगा ड्रामा, आई सीधी वयो ईमान नगी फिल्मूं नगा ड्रामा, ॾिसी माण्हू वया मटिजी तॾहिं नेकियूं रहियो ना आहिनि। सही, ठीकु आहे ढगे बाबा। गाॾियूं ढगे अलरूं नथियूं हमदर्द से ॾिसजनि, वतन साॻियूं बनी साॻी रहियो रस्मूं वॾी महिरबानी आहे, वॾी महिरबानी। ऐं हिन वक़्तु अदी नूर सुमरो जेका शहदाद कोट में असांजो प्रोग्राम ॾिसे पई, हुन फरमाइश कई आहे त हिकिड़ो शेर आउं पंहिंजो ॿुधायां जेको हुनखे तमामु घणो वणंदो आहे। ऐं हुन शेर जा ॿोल इहे आहिनि, गज़ल आहे त तूं साहु खणी थी पंहिंजे घर, तूं साहु खणी थी पंहिंजे घर, आ ख़ुशबू ईंदी मुंहिंजे घर, तूं साहु खणी थी पंहिंजे घर, आ ख़ुशबू ईंदी मुंहिंजे घर, को अहिड़ो रिश्तो ठाहे सखी, को अहिड़ो रिश्तो ठाहे सखी जीअं रोज़ु अचां मां तुंहिंजे घर, ॼण वेंदा आहिनि रंग लॻी, ॼण वेंदा आहिनि रंग लॻी, तूं जीअं वञे थी जंहिंजे घर, को मोहबत वारो वर माणे शल कुंवार बणी कंहिं संहिंजे घर, तूं साहु खणी थी पंहिंजे घर, आ ख़ुशबू ईंदी मुंहिंजे घर। ऐं तमामु घणा असांजा महबूब दोस्त असांजे प्रोग्राम खे हिन वक़्तु पसंदि कनि पिया। उन्हनि में शुमेल पठान साहिबु, आगा शुमेल खान पठान हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॾिसे पियो कराची में अदा, उनजी वॾी महिरबानी। ऐं बेला मारवी अब्बासी चवे थी त आपका प्रोग्राम देख रहे हैं, हमें भी शामिल करना, प्रोग्राम में तव्हां शामिल थी वियो, तव्हांजी वॾी महिरबानी। हिन वक़्तु ख़ैरपुर में असांजो हिकिड़ो वकील दोस्त वकालत में गॾु आहे मूंसां, त उहो प्रोग्राम ॾिसे पियो, चवे पियो त प्रोग्राम ॾाढो सुठो करी पियो अदा। इरशाद एडवोकेट जवाद लाड़िक साहिबु आहे, एडवोकेट वरियाम चन्ना साहिबु प्रोग्राम ॾिसे थो, ऐं एडवोकेट ग़ुलाम मुश्तफ़ा महर, ऐं कुलदीप शर्मा, एडवोकेट साजिद, एडवोकेट इलियास मेमण, राशिद नूनारी, ऐं एडवोकेट रवि, एडवोकेट इदरीस हाले पोटरो, ऐं एडवोकेट समीउल्ला रिंद बलोच, ऐं सॼी संगत ऐं प्रोग्राम खे ॾिसे पई। एडवोकेट वरियाम चन्ना साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में अॼु शामिलु थियो, ॾाढी सच पुछो त ख़ुशी थी असांखे जो अहिड़ा बाज़ोक दोस्त असांजे प्रोग्राम खे ॾिसनि पिया। ऐं जेकी ॿिया सॼण ॾिसनि पिया उन्हनि में मुर्तज़ा अली साहिबु चवे थो त मुर्तज़ा मल्ला चवे पियो तव्हां जो अंदाज़ ॾाढो बहितरीनु आहे, हूअ संदे अंजाम ते आई लथी, हूअ संदे अंजाम ते आहे लथी, मुर्क हर कंहिं लाम ते आहे लथी, सुर्खी चोराए चपन जी को ॾिसे, साथ बेले शाम ते आहे लथी। वाह, अॼु पीअण जो लुत्फ़ आहे बसि न, ॼण जवानी जाम ते आहे लथी, कहर आहे वक़्त में जागी पियो, ख़ामशी गुलफ़ाम ते आहे लथी, हुनजी पोतीअ जा इहे हिन रंग या रुत बसंती गाम ते आहे लथी, हूअ संदे अंजाम ते आहे लथी। ॾाढो सुहिणो ख़्यालु अदा, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं फरज़ाना जूनेजो साहिबा बि असांजो प्रोग्राम ॾिसे पई, उनजी वॾी महिरबानी। कसूर गवाए नहीं जाते, कसूर गिनवाए नहीं जाते, तस्लीम किए जाते हैं, फरज़ाना ख़ालिद जूनेजो साहिबा ईअं चवे पई। ऐं अदीबा फ़ातिमा साहिबा चवे पई त ज़बरदस्त शो, ॾाढो सुठो कयो पिया शो, वॾी महिरबानी तव्हांजी बि। ऐं हिन वक़्तु कुझु सॼण साईं ॿिया पिया आहिनि मिठा माण्हू जेके प्रोग्राम खे ॾिसनि पिया, उन्हनि में असांजो दोस्त ख़ालिद चांडियो, लाड़काणी रेडियो पाकिस्तान लाड़काणे जो प्रोड्यूसर आहे, उनजी शाइरी बि पढ़ंदासीं। पर उनखां पहिरियां दिलि चवे पई त हिकिड़ो कलाम ॿुधिजे, कलाम ॾाढो सुठो आहे, ॾिसो ॿुधो मोटी अचो।
मुझे ख़त लिखोगे रोज़ाना। ख़तनि जो बि हिकिड़ो ज़मानो हुयो जेको गुज़री वियो ऐं इंतज़ारु रहंदो हुयो पंहिंजनि प्यारनि जो सॼणनि जो त अलाए कॾहिं ख़तु ईंदो, ख़तु लिखियो वेंदो हुयो ऐं 10 ॾींहं 12 ॾींहं 15 ॾींहं वरी जवाब इंतज़ारु रहंदो हुयो। इन ते घणो ॻाल्हाए चुका आहियूं। शाइरी तव्हां अची शामिलु कयूं था त ख़ालिद चांडियो साहिबु लाड़काणी रेडियो पाकिस्तान जो प्रोड्यूसर, असांजो साथी दोस्त, ॾाढी सुहिणी शाइरी कंदो आहे। चवे पियो त कॾहिं इक़रार जहिड़ी हुई, कॾहिं इनकार जहिड़ी हुई, कॾहिं इक़रार जहिड़ी हुई, कॾहिं इनकार जहिड़ी हुई, असांजी अणझली ख़्वाहिश संदसि तकरार जहिड़ी हुई। रोअण वेठी जॾहिं पागल, रोअण वेठी जॾहिं पागल त नंढड़े ॿार जहिड़ी हुई। कॾहिं इक़रार जहिड़ी हुई, कॾहिं इनकार जहिड़ी हुई, सरापा सूंहं जहिड़ी हुई, सरापा प्यार जहिड़ी हुई। कॾहिं इक़रार जहिड़ी हुई, कॾहिं इनकार जहिड़ी हुई, संदसि आवाज़ में लज़्ज़त, संदसि आवाज़ में लज़्ज़त बि कंहिं फ़नकार जहिड़ी हुई। कॾहिं इक़रार जहिड़ी हुई, कॾहिं इनकार जहिड़ी हुई, रोअण वेठी जॾहिं पागल त नंढड़े ॿार जहिड़ी हुई। वाह ख़ालिद साईं वाह, ॾाढो सुहिणो ख़्यालु तव्हांजो। ऐं बाबर अली जागीरानी साहिबु ख़ैरपुर में असांजो दोस्त प्रोग्राम ॾिसंदो आहे। चवे पियो त मुंहिंजे जिस्म में तूं साह वांगुरु आहीं, मुंहिंजी ज़िंदगीअ ख़ातिर पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। वाह, हिकिड़ी कुर्ब जी काल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरु पिया ॻाल्हायो? जी मां मीना पई ॻाल्हायां। मीना, किथां पिया ॻाल्हायो? जी हैदराबाद सां। प्रोग्राम ॾिसो पियूं, छा चवणु चाहींदियूं भेण? जी हा, प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं पिया, सुठो हली रहियो आहे। छा सुठो थो लॻे असांजे प्रोग्राम में तव्हांखे? जी असां पहिरीं चकर पिया ॾिसूं, छा चवणु पहिरियों दफ़ो ॾिसो पिया। शाइरी सां लॻाव आहे त कुझु ॿुधायो असांखे भला। ठीकु आहे भेण, वॾी महिरबानी तव्हांजी। बैलेंस जी किल्लत बि थींदी आहे कॾहिं कॾहिं। सो मासूम अरीशा साहिबु चवे थी इहो सच आहे त तव्हां विसरो नथा, इहो बि सच आहे तव्हांखे विसारणु चाहियूं बि नथा, इहो बि सच आहे तव्हां विसारणु जहिड़ा आहियो बि न। ख़ालिद जुनेजो साहिबु कराची में प्रोग्राम ॾिसे थो, उनजी बि वॾी महिरबानी। इमरान अली मैसर चवे थो लोग मुंतज़िर थे कि हमें टूटा हुआ देखें और हम थे कि बर्दाश्त करते करते पत्थर के हो गए। कामरान पीरज़ादो असांजो दोस्त साउथ अफ्रीका में असांजो हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसे पियो। चवे पियो त क्या यही है कमाल इश्क व मोहब्बत करने का, उम्र जीने की है और शौक़ मरने का। वाह। अब्दुल अज़ीज़ खोखर साहिबु चवे थो त प्यारा कीअं आहियो, मदीने में तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। ज़हर हथड़नि सां प्यारे पोइ ईअं चयां इरशाद, अञा जीअण जो आसरो रख, मां अॼु बि तुंहिंजो आहियां। वाह। ऐं वाहिद नुपैवर साहिबु चवे थो त सेवण में तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। तुमने मिलना छोड़ दिया, हमने जीना छोड़ दिया। हिकिड़ी कुर्ब जी काल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम शरद भाई, क्या हाल है? वाह ज़बरदस्त। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? शुक्र अल्लाह जो। कुतुबुद्दीन ॻाल्हायां थो सिधी बलूचिस्तान खां। जी बाबू, प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ज़बरदस्त आहे शायद भाई। असां ॾिसूं था तक़रीबन जीअं तव्हां प्रोग्राम स्टार्ट थियो त उन टाइम को ॾिसूं था कॉल कयूं था, कॉल लॻे नथी। हा, कॉल न लॻंदी आहे त घणा दोस्त शिकायत कंदा आहिनि। हिकु ई वक़्तु सभई दोस्त जॾहिं टेलीफोन करण जी कोशिशि कंदा आहिनि त पोइ लाइन मसरूफ़ रहंदी आहे। भला हाणे कॉल मिली वई त छा ॿुधाईंदो? तव्हां इन में सिंधी बि कलाम शामिल कंदव या ख़ाली उर्दू हली वेंदो तव्हां प्रोग्राम में? सिंधी शामिल कंदा आहियूं। तव्हां अॼु प्रोग्राम ॾिसो था शायदि। तक़रीबन असां ॾिसूं जीअं पुराणा फनकार ख़ान साहिब, मंसूर अली खान वारा, या उस्ताद मोहम्मद यूसुफ वारा, या वहीद अली खान वारा, या उस्ताद गुलज़ार अली खान वारा, अहिड़ा कलाम अगरि। ठीकु आहे ठीकु आहे भाउ, उनखे ज़रूरु शामिल कंदासीं। महिरबानी टेलीफोन करण जे लाइ। तव्हां ऐं हिन वक़्तु जेकी सॼणा ॾिसनि पिया उन्हनि में शामिल आहिनि किफ़ायत गुल साहिबु ख़ैरपुर में असांजो महबूब दोस्त प्रोग्राम ॾिसे थो, उनजी वॾी महिरबानी। मारवी सिंधू साहिबु चवे थी उदास रूह हसीन चेहरा लॻल जिन ते शदीद पहिरा, जॾहिं बि शामूं उदास थींदियूं अवां जूं यादूं रोज़ ईंदियूं। शाम लड़ंदी वई, राति पवंदी वई, कोन आयो वरी महल चवंदी वई, सार कोन लधी मोहबत जा दिलि में हुई, चाहत टोड़े छॾी दिलि रोंदी वई। आहियां आऊं अञा ताईं मुंतज़िर ॾिसां कॾहिं थो मूंसां वफ़ा करे। नबिहा अली साहिबा चवे थी त सलाम वॾा, ॾाढो सुठो प्रोग्राम कंदा आहियो। सिकंदर जान सिंधी बि नाइस चवे थो। उरूसा मेमण चवे पई त एक दर्द मुझे जीने नहीं देता, दिल सब्र कर जाता है, मुझे रोने नहीं देता। हाय, दिलनि सां खेॾण खां पोइ इहो नतीजो निकिरंदो आहे। दिलनि सां न खेॾो। हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधो, ॾिसो मोटी अचो।
दिल से मत खेलो, खिलौना टूट जाएगा। हमारे दिल से मत खेलो, खिलौना टूट जाएगा। जरा सी ठेस पहुंचेगी, ये शीशा टूट जाएगा। हमारे दिल से मत खेलो, खिलौना टूट जाएगा। यहाँ के लोग तो दो गाम चल के छोड़ देते हैं। यहाँ के लोग तो दो गाम चल के छोड़ देते हैं। जरा से देर में बरसों के रिश्ते तोड़ देते हैं। खबर क्या थी कि किस्मत का सितारा टूट जाएगा। हमारे दिल से मत खेलो, खिलौना टूट जाएगा। जाहिर दोस्त बनकर, राज़दां बनकर, जो मिलते हैं बज़ाहिर दोस्त बनकर, राज़दां बनकर, छुपे रहते हैं उनकी आस्तीनों में कई खंजर। खुलेगी आँख तो सपना सुहाना टूट जाएगा। हमारे दिल से मत खेलो, खिलौना टूट जाएगा। खबर क्या थी छुपी है मेरे दामन में भी चिंगारी। खबर क्या थी छुपी है मेरे दामन में भी चिंगारी। लगेगी आग गुलशन में जलेगी सारी फुलवारी। गिरेंगी बिजलियाँ इतनी नजारा टूट जाएगा। हमारे दिल से मत खेलो, खिलौना टूट जाएगा। जरा सी ठेस पहुंचेगी, ये शीशा टूट जाएगा। हमारे दिल से मत खेलो, खिलौना टूट जाएगा।
राबेल जहिड़ी राति में सॼी बाज़ोक संगत खे अध बजा हथ ॿधी साईअ खां पोइ वरी भली कार चऊं था शामिल थी सघो था। तमामु प्रोग्राम में तहरीरूं तमामु घणियूं दोस्तनि जूं बि अचनि पियूं ऐं तमामु सुठियूं तहरीरूं। हिन वक़्तु एजाज़ अली कलोड़ो साहिबु चवे थो त हूअ मूं ॾे वरी वरे ई नथी, वरी कुर्ब अहिड़ो करे ई नथी। चयोमांसि मूंखे कसम आहे तुंहिंजो सवाइ तुंहिंजे मुंहुं जी सरे ई नथी। ख़ुदाया तरी थियूं वञनि ॿियनि जूं ॿेड़ियूं मगर मुंहिंजी ॿेड़ी तरे ई नथी। मरी थियूं वञनि केतिरियूं ज़िंदगियूं पर जुदाई असुल में मरे ई नथी। मूंखां वई आहे अहिड़ो रुसी ज़िंदगी जो कयां थो मां वाका वरे ई नथी। वॾो ख़ाल हुन जे बिना ज़िंदगीअ में इहो ख़ाल ॿी का भरे ई नथी। वाह 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 त एजाज़ कलोड़वा। टंडरे मोहम्मद ख़ान में तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया। मोहम्मद हनीफ़ बलूच चवे पियो सऊदी अरब जिद्दे में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां थो। काश तुम मौत होते तो यकीन तो होता, एक दिन तुम आओगे ज़रूर, अफसोस है कि तुम ज़िंदगी हो और इस बात का गम है कि एक दिन छोड़ के जाओगे। मेरे दोस्त हैं उनका नाम ज़रूर लीजिएगा, बशीर अहमद मुगेरी, याकूब लाशारी, शौकत भुट्टो। जी बहुत शुक्रिया आपका। हिकिड़ी कुर्ब जी कॉल हिते वठूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? अरीशा फ्रॉम मेहर। अरीशा कीअं आहियो तव्हां? जी बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? असीं बिल्कुलु ठीकु आहियूं। कॾहिं कॾहिं प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो? न दरअसल तव्हांजो प्रोग्राम अलाह सां ई कॉल लॻे कोन थी। मुंहिंजा त हथ थकिजी पवंदा आहिनि कॉल करे करे। अॼु बि अलाए कीअं लॻी आहे। अच्छा भला अॼु घणा भेरा तव्हां मिलायो आहे असांजो नंबर इहो ॿुधायो? यकीन कयो त तक़रीबन 200 दफ़ा डायल थी वियो आहे नंबर। हा भला नेठि कॉल लॻी वई, हाणे छा चवंदो, छा ॿुधाईंदो? अच्छा तव्हां कीअं आहियो? इहो ॿुधायो। ठीकु आहियो? आउं ठीकु आहियां। मूंखे टीवी ते ॾिसो पिया। ठीकु आहियां। काफ़ी वीक थी विया न? हा वीक थी वियो आहियां। बिल्कुलु सही था चओ। हा मां सही चवंदी आहियां। अच्छा प्रोग्राम बि इलाही सुठो थो हले। ऐं डाइट थो कयां न अॼुकल्ह। अच्छा छा ॿुधाईंदो भला? अच्छा अॼु तव्हांखे पंजाबी सॉन्ग ॿुधाईंदमि। सम्झ में ईंदी अथव न? सम्झण जी कोशिशि कंदासीं जी। अच्छा ढोला सानू प्यार दिया नशियां दिला ते हुण साडा जानू नैयो बनदा। वाह। ढोला सानू प्यार दिया नशियां दिला ते हुण साडा जानू नैयो बनदा। वाह। जानू नहीं बनदा, जानू नहीं बनदा। ईद होवे मेला होवे कोई शादी, उते हर मौका पे कसम खुदा दी। वाह वाह। सानू देखिया है सानू बड़ा आजमा ते हुण साडा जानू नैयो बनदा। ढोला सानू प्यार दिया नशियां दिला ते हुण साडा जानू नैयो बनदा। जी हाणे जो तर्जुमो ॿुधायो असांखे, छा आहे मक़सदु? छो तव्हांखे कोन थी अचे? हूअं त माशाल्लाह बरोची बि ॾाढी सुठी था ॻाल्हायो। मां कोशिशि कई पर मूंखे सम्झ में का ॻाल्हि न आई वाकई। अच्छा जी तव्हांखे सम्झ में कोन आई त माना कंहिंखे कोन आई हूंदी। हलो ठीकु आहे, सम्झी वियासीं। अल्लाह हाफ़िज़। वरी महिरबानी अरीशा। ऐं हिन वक़्तु ॿिया सॼणा जेकी प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि में शामिल आहिनि महबूब अली कुंबर साहिबु। चवे पियो त वयल वक़्तु वरी कॾहिं न वरणो आहे, वरंदियूं आहिनि त सिर्फ़ु यादूं। वयल वक़्तु ऐं राह वींदड़ मुसाफ़िर वरी न ईंदा आहिनि। जॾहिं प्यार वारा प्यारा माण्हू ज़िंदगीअ जे अहिड़े मोड़ ते छॾे वेंदा आहिनि जो तव्हां मोछणु मुश्किल थी पवंदो आहे। पोइ ज़िंदगी थर जे वारीअ जीअं थी वेंदी आहे जेका बरसाति जी हिकु बूंद लाइ सिकंदी आहे। हा दोस्त अहिड़े ॾुखो ईंदड़ मौक़े ते सिर्फ़ु यादूं दिलि ते ज़ख़्म बणिजी वेंदियूं आहिनि। महबूब अली कुंबर फ्रॉम उमरकोट असांजो महबूब दोस्त प्रोग्राम ॾिसे थो। अदा वॾी महिरबानी। एजाज़ अली कलोड़ो साहिबु चवे थो नफ़ीस आरसी जो टी जॾहिं खाए थो बहार अची, असां तॾहिं खां आरसू छॾे ॾिनी बहार अची। इहा बि का हयात आहे, न रंग आहे न रोशनी, न बाग़ में उमीद, न शाम इंतज़ार अची। वाह। शान अहमद मक्सी साहिबु चवे थो अदा शायदि तमामु बहितरीनु प्रोग्राम ऐं बहितरीनु अंदाज़ मुंहिंजो दिलि में अॼु राति तुंहिंजी यादि वरी आहे शायदि, ऊंदा ही राति में का चिणक बरी आहे शायदि। केरु ईंदो छो हिते केरु सरींदो मूंखे, दिलि चरी आहे ख़ाली घर खां डिगी आहे शायदि।
ऐं बख़्तरी जागीरणी साहिब प्रोग्राम खे ॾिसे थो। महबूदोस चवे थो त ॾुखिया प्यार जी मंज़िल हलण लाइ हौसला घुरिजनि। ॾुखिया प्यार जी मंज़िल हलण लाइ हौसला घुरिजनि, हज़ारे ख़ौफ़ ख़तरा खणण लाइ हौसला घुरिजनि। रहे थो चंड वांगुरु जो कॾहिं गुमसुम कॾहिं ज़ाहिर, उन महबूब ज़ादे सां मिलण लाइ हौसला घुरिजनि। पिरह जी हीर में मोहतां हटाए ज़ुल्फ़ जा पहिरा, पराई सूंहं खे ॾिसण जे लाइ हौसला घुरिजनि। अब्दुल वहीद मलिक साहिब चवे थो कॾहिं अखिड़ियुनि ओॼागा, कॾहिं उदासी सिख में, कॾहिं आड़ो अची वञिजो, कॾहिं नज़रुनि जा नीर। जहांगीर अली भट्टी साहिब चवे थो उदास मुल्कूं हसीन चहिरा लॻल जिन ते शदीद पहिरा, जॾहिं बि शामूं उदास थींदियूं मां जूं यादूं ज़ोर सां ईंदियूं। जहांगीर अली ख़ैबुनाथन शाह। ऐं वफ़ा मुनीर महर चवे थो त चई मूंखे पंहिंजो मान बख़्शे वई आहे, चई मूंखे पंहिंजो मान बख़्शे वई आहे, ॼण त सारो जहान बख़्शे वई आहे। वाह वाह। जेकॾहिं ब्रेक वठिणो हुजे त मूंखे महिरबानी करे ॿुधाइजो, दोस्तनि जूं तहरीरूं मां तेसीं ताईं पढ़ी वठां। फयाज़ मलिक साहिब चवे थो त सेवन शरीफ़ में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां थो, हवाउनि ते हलियुसि पए आऊं नज़र, हवाउनि ते हलियुसि पए आऊं नज़र कुझु कोन पए आयो, सॼण रस्तो सॼो तुंहिंजो सनी कंहिं तार वांगुरु हो। वाह। ऐं हालार यासीन चवे थो अधूरो अयाणो अॻे ई हुयुसि मां, अधूरो अयाणो अॻे ई हुयुसि मां, रहियल होश मुंहिंजो उॾारे छॾियईं, अलाए त काॾे वयुसि पए बुख़ारी, अजायो निहारे बीहारे छॾियईं। वाह। हालार यासीन आ रही फुल जी स्टेशन में असांजो प्रोग्राम ॾिसे थो। नरगिस शेख साहिबा चवे पई अस्सलाम वालेकुम अदा, इरशाद कैसे हो, आज आपने सॉन्ग्स मेरे फेवरेट सुनाए, थैंक्स, प्रोग्राम तो है ही बहुत अच्छा। अच्छा जी, थैंक यू नरगिस शेख साहिबा, आपकी भी बड़ी मेहरबानी। तो फिल्म हेसर साहिब चवे थो पंहिंजी तबीयत ई अलॻि आहे दुनिया वारनि खां, माण्हू मौत खां ड्रिजनि मां तुंहिंजी नाराज़गी खां। मोहम्मद असलम ब्रह्माणी साहिब चवे थो त दुबई में तव्हांजो शो ॾिसंदा आहियूं ऐं महिरबानी करे फ़ौज़िया सुम्हरो जो कलाम जो ज़रूरु शामिलु कंदासीं अॻिले हफ़्ते। शबीर रोदनाणी साहिब चवे थो प्रोग्राम ज़बरदस्त आहे, सऊदी में तव्हांखे दिलि सां दुआऊं कंदा आहियूं, थैंक यू भाउ। तनहा बिरोही तनहा चवे थो ज़िंदगी जी हर मंज़िल ते तनहा रहियासीं त छा थी पियो, ख़्वाहिशुनि जे सफ़र खे न पूरो करे सघियासीं त छा थी पियो, दुनिया खे ख़बर आहे त असीं हिकु शख़्स जा ग़ुलाम हुआसीं, पर हुन ग़ुलामी करणु न ॾिनी त छा थी पियो। इनायत अब्बास साहिब चवे थो जिस शहर में लुट जाए फ़कीरों की कमाई, उस शहर के सुल्तान से कुछ भूल हुई है। प्रिया ख़ान प्रोग्राम ॾिसे पियो या ॾिसे पई। प्रिया ख़ान अस्सलाम वालेकुम अदा, गुड जॉब, तमामु बहितरीनु शो आहे तव्हांजो, थैंक यू। प्रिंस आकाश लोहाना साहिब चवे थो त ज़िंदगी मिली तो क्या मिली, बनकर ख़ता मिली, इतने गुनाह नहीं किए थे जितनी सज़ा मिली। हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम गॾो गॾु अव्हांखे ॾेखारियूं था। इन कलाम खां पोइ पंहिंजी कचहरी न रहे थी। तेरा मेरा कोई न कोई नाता है, वरना कौन किसी के पीछे आता है। तेरा मेरा कोई न कोई नाता है, वरना कौन किसी के पीछे आता है। तुझे देख के दिल को प्यार आता है, वरना कौन किसी के पीछे आता है। का बंधन टूट नहीं पाएगा।
नहीं पाएगा। जब भी मेरा दिल धड़केगा नाम तेरा आएगा। तेरा प्यार दिन रात तड़पाता है, वरना कौन किसी के पीछे आता है। तेरा मेरा कोई ना कोई नाता है, वरना कौन किसी के पीछे आता है। आँखों में है तेरी सूरत, सांसों में खुशबू है। आँखों में है तेरी सूरत, सांसों में खुशबू है। सीने में दिल, दिल में धड़कन, और धड़कन में तू है। लाखों में कोई पसंद आता है, वरना कौन किसी के पीछे आता है। तेरा मेरा कोई ना कोई नाता है, वरना कौन किसी के पीछे आता है। तुझे देख के दिल को प्यार आता है, वरना कौन किसी के पीछे आता है। सूंहं सां सायो करे दिलि लाहे छे, नेक कम में छो भला घबराए छे। मां लिखां नगमा ऐं तूं उस्ताद ॻाए, कंहिं तरह सां क़ौम खे जाॻाए छे। सूंहं सां सायो करे दिलि लाहे छे, नेक कम में छो भला घबराए छे। हिकु भेरो वरी तव्हांखे रावल जहिड़ी राति में भली कार चऊं था। हिन वक़्तु कुझु दोस्त असांजा जेके प्रोग्राम ॾिसनि पिया, जिन टेलीफोन करण जी बि कोशिशि कई पर शामिलु न थी सघिया। ब्रेक ते हुयासीं। असांजो हिकिड़ो नौजवान रागी GR सागर असांजो प्रोग्राम ॾिसे पियो। GR सागर तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हां सां सॼी संगत बि आहे। अशोक कुमार बि तव्हां सां गॾु आहे ऐं सागर अजय कुमार बि तव्हां सां गॾु प्रोग्राम ॾिसनि पिया ऐं नंढड़ी बेबी कृपा बि प्रोग्राम ॾिसे पई। सभिनी ते भॻवान जी कृपा हुजे। वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया, लख थोरा तव्हांजा। ऐं हिन वक़्तु जेकी असांजे पेज खे जॉइन कनि पिया उन में आहे प्रिंस आकाश लोहाना। चवे थो त ज़िंदगी मिली तो क्या मिली, बन के ख़ता मिली, इतने गुनाह नहीं किए जितनी सज़ा मिली। वाह। ऐं असद कलोड़ो साहिब चवे थो त अदा असद कलोड़ो, अदा नालो लिखियलु हुयो तव्हांजो, ॾिसी वरितोसीं पिया। हाजी इब्राहिम राहू चवे थो बहितरीनु प्रोग्राम आहे। वॾी महिरबानी अदा तव्हांजी बि। अकील सिंधी साहिब चवे थो सर तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो हूंदो आहे। शाहनवाज़ राहू जो चवे थो वाह इरशाद, छा ॻाल्हि करे तव्हांजे प्रोग्राम जी। ऐं परवेज़ मुगेरी चवे थो हाय जी। वॾी महिरबानी अदा इहो लिखण जे लाइ बि। इरफान अली चवे थो त टुटल सुपननि ऐं रुठल पंहिंजनि अॼु उदास करे छॾियो आहे। उदास न थी मुंहिंजा महबूब दोस्त। ऐं मौज़म अली साहिब चवे थो त प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, कराची में तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आहियां। मोहम्मद असलम ब्रह्माणी साहिब चवे थो आई एम मोहम्मद असलम ब्रह्माणी फ्रॉम दुबई। हिना साबन चवे पई अस्सलाम वालेकुम अदा बहितरीनु शो आहे तव्हांजो। वॾी महिरबानी भेण तव्हांजी। महारुख चवे पई अस्सलाम वालेकुम शो टू गुड। ऐं हाजी हिजाब, अच्छा हिजाब ज़हरा शाह चवे भाई अस्सलाम वालेकुम अदा आपका शो नाइस है। अदा आप हमारी भेजी हुई पोइट्री रीड नहीं करते, आपकी पोइट्री आएगी ज़रूर रीड करेंगे। अभी आपका मैसेज आया, शामिल हो गया।
वकार मंजोकी साहब चवे तो सलामत इरशाद आइए वकार मंजोकी फ्राम उमर कोच नहीं हुआ कमज़ोर हमारा और आपका रिश्ता इरशाद, ये तो वक्त की साजिश है, कभी हम मसरूफ़ तो कभी आप। वाह, ॾाढो सुहिणो ख़्याल दोस्त, लख तोरा तव्हांजा शामिल थियो। ख़ालिदा शेख चवे पई सलाम, आपकी पोइट्री बहुत अच्छी है, थैंक यू जी। शाहिद कपरी साहब चवे थो ए ज़िंदगी कैसे तुझे प्यार करूं, तेरी हर रात मेरी उम्र घटाती है। शहबाज सोलंकी साहब चवे तो ज़ख्म भी कोई नहीं फिर भी सोते वक्त, ज़ख्म भी कोई नहीं फिर भी सोते वक्त दर्द का एहसास होता है। ए जलबानी शायद दिल का कोई टुकड़ा आज भी तुम्हारे पास है। ऐं सकून साहिब चवे तो नदीम महर मुंहिंजो नालो आहे, न्यू पिंड सखर में प्रोग्राम ॾिसां थो, तव्हांजो अंदाज़ ॾाढो मोहींदो आहे, महिरबानी बा। ऐं राय आबिद भट्टी चवे थो ततीअ जो ततु चाहियूं था, इहो ई इतु चाहियूं था। वरी महिरबानी तव्हांजी सॼण महबूब दोस्तो। ऐं हिन वक़्तु एडवोकेट जमशेद साहिब असांजो ख़ैरपुर में प्रोग्राम ॾिसे थो, वरी महिरबानी जमशेद शर साहिब तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया। अदीबा फातिमा जी महिरबानी जेका प्रोग्राम ॾिसे पई। ज़ोया क्वीन चवे पई प्लीज़ भाई मेरा मैसेज शामिल कीजिएगा। मैसेज तव्हांजो शामिल थी वियो, यकीनन तव्हांखे ख़ुशी थी हूंदी। हिकिड़ी टेलीफोन कॉल बि आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अस्सलाम वालेकुम, केर पिया वालेकुम जी? वालेकुम सलाम। हेलो बाप नंबर ही मिलंदा ई कोन्हे। टीवी जो वाली महिरबानी करे कट कंदो त ॻाल्हि ॿोल ॿुधण में आसानी थींदी भेण। छा पियूं चवणु चाहियो? कोठां था ॻाल्हायो? जी, उमरकोट मां ॻाल्हायो पिया, केरु पिया ॻाल्हायो? छा चओ? कुंडरी खां। कुंडरी मां, अच्छा कुंडरी मां। प्रोग्राम जाम सुठो लॻंदो। कुंडरी माना मिर्चनि जो मुल्क आहे इहो। जी। अच्छा, छा ॿुधाईंदो असांखे, छा चवणु चाहींदो भेण? असीं ॿुधाईंदासीं न, तव्हां खां ॿुधंदासीं। जी, अच्छा मूंखां ॿुधंदो, मां ॿुधायां थो भेण, वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में सिक मां फ़ोन कई आहे, थैंक यू। ऐं हिन वक़्तु सीमा महर असांजो प्रोग्राम ॾिसे पई, चवे पई त शिकारपुर खां प्रोग्राम ॾिसूं पिया, ॾाढो सुठो आहे, गाना बि ॾाढा सुठा आहिनि। महिरबानी अदा, मुंहिंजो प्यारो भाउ शफ़क़तुल्ला महर बि दिलि सां अव्हांजो शो ॾिसंदो आहे, थैंक यू जी। ऐं किरत अब्बासी बि प्रोग्राम ॾिसे पई, हुनजी वॾी महिरबानी। हरीम शर्जिल चवे थी त तव्हां प्रोग्राम सुठो कयो पिया ऐं यकीनन तव्हांजे प्रोग्राम में इंतज़ारु रहंदो आहे। ज़ानिशा डोल चवे थी अदा मेरा मैसेज तो पढ़िए। जी, आपका मैसेज कौन सा है? अस्सलाम वालेकुम, आई एम शीबा गुल फ्राम कोठड़ी। अदा आपका प्रोग्राम बहुत अच्छा है और सन टीवी वालों के सब प्रोग्राम अच्छे होते हैं, बिल्कुल सभी प्रोग्राम असांजा सुहिणा आहिनि। मोहम्मद ज़ुबैर अहमद साहिब प्रोग्राम ॾिसे थो। सोनू मेमण चवे थो नाराज़ तोखां न पर वक़्त खां आहियूं, जेको तोखे कॾहिं बि मिलियो नाहे मुंहिंजे लाइ। नौशाद साहिब सनी असांजो प्रोग्राम ॾिसे पियो, उनजी वॾी महिरबानी, लख थोरा अदा। मज़हर हुसैन ॾेपर साहिब जी वॾी महिरबानी। अब्दुल मजीद चवे तो भाईजान आप बहुत ही अच्छा प्रोग्राम करते हैं। हयात फुल साहब चवे तो हाय कैसे हो, प्लीज़ जलाल चांडियो का कोई सॉन्ग सुना दे। जलाल चांडियो हमारे प्रोग्राम में शामिल अक्सर होता है और कोशिश करेंगे कि नेक्स्ट वीक जलाल चांडियो को भी शामिल किया जाए। मीर उमर फारूक मंगेरो साहब चवे तो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, आंसू उठा लेते हैं मेरे गमों का बोझ, ये वो दोस्त हैं जो एहसान जताया नहीं करते। हब चौकी से आपका प्रोग्राम, आपका शो देखता हूँ, बहुत ही अच्छा लगता है। सलमान अली मंगड़ साहब प्रोग्राम ॾिसे तो। मोहम्मद अली चन्ना चवे तो तेरे इकबाल, अच्छा चवे पियो शो ॾाढो सुठो आहे। मोहम्मद अली चन्ना सऊदी अरब खां, ठीकु आहे। सदाम अली जूनी जो साहिब ॾिसे थो। मोहम्मद ख़ान बलोच बि असांजो प्रोग्राम ॾिसे थो। सनाउल्ला सांगरी साहिब चवे थो त एक कातिल निकाह, कातिल ज़ुबां कातिल, बयां कातिल, बता कातिल, कहाँ जाओ जहाँ जाओ वहाँ कातिल। ऐं ज़ोया क्वीन चवे थी भाई प्लीज़ आज मेरा मैसेज ज़रूर शामिल कीजिएगा। ज़ोया क्वीन तव्हांजो मैसेज शामिल थी वियो। ऐं सदरुद्दीन साहिब प्रोग्राम ॾिसे थो। अनिशी मानो प्रोग्राम ॾिसे पई, चवे पई त ख़ुदा बुरी नज़र से बचाए, प्रोग्राम बहुत ही अच्छा है, थैंक यू जी। ऐं हक नवाज़ अरबाब साहिब प्रोग्राम खे ॾिसे थो, पसंदि करे थो। अनवर अली सूमरो जी वॾी महिरबानी। जलालुद्दीन शाहानी जी, माजिद जान बाबा जान लिखियलु आहे। ऐं बाबा जान केरु आहे, नालो हुनजो शामिल कंदासीं। चवे पियो त कराची में तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो,
वरी महिरबानी अदा हिकिड़ी कुर्ब जी कॉल शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। जी साईं केरु पिया ॻाल्हायो मिठा? सर मां समीर थो ॻाल्हायां कराची मां। समीर कराची मां। समीर कीअं आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जो। तव्हां ॿुधायो कुझु लॻा पिया? असीं बिल्कुलु ज़बरदस्त फर्स्ट क्लास। छा चवणु चाहींदो भाउ? सर मां पढ़ंदो आहियां। पढ़ंदा आहियो पर छा ॿुधाईंदो? सर मां सिंधी कलाम था ॻाल्हायां। जी था ॻायो। वो शाम जो ही पहर वाह नाम असांजी कयो। वाह साईं वाह। शाम जो ही पहर नाम असांजी कयो। कुझु त ईंदा कयो गीत ॻाल्हियूं कयो। शाम जो ही पहर नाम असांजी कयो। वाह मेहरबान तुंहिंजी अखियुनि में छाए लिखल। वाह मेहरबान तुंहिंजी अखियुनि में छाए लिखल। डंबरी ना रहो उहे बि प्यारा लॻो। डंबरी ना रहो उहे बि प्यारा लॻो। कुझु कहींदा कयो गीत ॻाल्हियूं कयो। शाम जो ही पहर नाम असांजी कयो। महिरबानी प्यारा साईं। राति जो ई पर तव्हां असांजे नाम कयो ऐं शाम जो ई पर इहो कलाम जंहिं शाइर जो आहे हुनजो नालो आहे काज़िम टालपुर। बरकत अली भट्ट कंहिं ज़माने में हिन कलाम खे ॻायो। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर तां इहो कलाम वॼियो ऐं पोइ मुल्का मुल्क मशहूरु थी वियो। ॻाल्हियूं तमामु घणियूं करणियूं हुयूं तव्हां सां पर वक़्तु महदूद हूंदो आहे। वक़्तु ऐं वीर खे रोके नथा सघूं। इनशाला ईंदड़ हफ़्ते वरी सूमर ऐं ॻारे ते राति जो 10 वॻे मिलंदासीं अव्हां सां। सो ख़्यालु कजो पंहिंजो ऐं उन्हनि 24 जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि न आहे। ऐं गॾोगॾु असांजा जेके सहकारी दोस्त आहिनि जेके हिन प्रोग्राम खे ठाहे सिंगारे सुहिणो करे पेश कंदा आहिनि उन्हनि में GM रिंदो असांजो साथी ऐं कामरान अली अबड़ो असांजो एडिटर दोस्त तनवीर असांजो कैमरामैन दोस्त ऐं मेन कंट्रोल रूम में आरिफ़ अदो असांजो भाउ उहो बि गॾु रहियो ऐं इरशाद जागीरानी अदब जा हथ ॿधी अव्हां खां मोकिलियां थो। आख़िर में वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे यकीननि तव्हांखे वणंदो। सो जेॾां पेर तेॾां ख़ैरु अल्लाह वाही शब ख़ैर। खत दीजिए छुपा के मिले वो अगर कहीं लेना ना मेरे नाम को ऐ नाम भर कहीं। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था। न था रकीब तो आखिर वो नाम किसका था। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था। न था रकीब तो आखिर वो नाम किसका था। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था। रहा
बेदर्द और दर्द रहा। रहा न दिल में वो बेदर्द और दर्द रहा। रहा न दिल में वो बेदर्द और दर्द रहा। रहा न दिल में वो बेदर्द और दर्द रहा। मुकीम कौन हुआ है, मकाम किसका था। मुकीम कौन हुआ है, मकाम किसका था। न था रकीब तो आखिर, न था रकीब तो आखिर वो नाम किसका था। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था। वफा करेंगे निभाएंगे बात मानेंगे। वफा करेंगे निभाएंगे बात मानेंगे। दबगा दबगा करे सारे तेरे मारे। वफा करेंगे निभाएंगे बात मानेंगे। तुम्हें भी याद है कुछ ये कलाम किसका था। तुम्हें भी याद है कुछ ये कलाम किसका था। न था रकीब, न था रकीब, न था रकीब तो आखिर वो नाम किसका था। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था। गुजर गया वो जमाना, कहें तो किससे कहें। गुजर गया वो जमाना, गुजर गया वो जमाना, वो जमाना गुजर गया वो जमाना, जमाना गुजर गया वो जमाना, कहें तो किससे कहें। ख्याल दिल को मेरे सुबह शाम किसका था। ख्याल दिल को मेरे सुबह शाम किसका था। न था रकीब तो आखिर वो नाम किसका था। तुम्हारे खत नया एक सलाम किसका था। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका